नाज़रीन ही ॾिसी सघो था ही ॻोठ प्राइमरी स्कूल इस्माइल भागत हे वॾी आबादी सां रखंदड़ आहे ॻोठ इस्माइल भागत। नेशनल फेरोज़ खां ॾिसूं था आसिफ अबड़ो जी ही रिपोर्ट। ॻोठ इस्माइल भागत तालुको कंडियारो ज़िलो नशर फेरोज़ सां तालुक़ रखंदड़ स्कूल तबाह जहिड़ी त सहूलियतुनि जी अणखुट ऐं स्कूल जे बिल्डिंग ज़बू हालत में। स्कूल खे बहितर बणाए वञे जहिड़ी त फर्नीचर जी पिणु खोट आहे। स्कूल जो अमलो इन स्कूल में का बि सहूलियत न आहे, का दीवार न आहे। हे तव्हां ॾिसी सघो था न गेट आहे न वॉशरूम आहे, वॉशरूम जी का सहूलियत कान्हे का। ऐं वॉशरूम हे नलको ज़बून हालत में लॻो पियो आहे ऐं हे वॉशरूम तबाह लॻो पियो आहे, ख़तमु लॻो पियो आहे। ऐं हे ॿार ॾिसो था वण हेठों पिया था तालीम पिराइनि ऐं आला अमलदारनि खे नोटिस वठणु घुरिजे। हे वॾी आबादी वारो स्कूल आहे। हे साइड ॾिसो तव्हां त हिन साइड ॾांहुं का दीवार कान्हे का सहूलियत कान्हे का स्कूल में। हे स्कूल वॾी आबादी रखंदड़ आहे, 50-60 घर जी आबादी रखंदड़ आहे। हे पुराणा वॉशरूम तबाह लॻा पिया आहिनि। तालीम वारे वज़ीर खे नोटिस वठणु घुरिजे। हे स्कूल आहे असांजो ॻोठ इस्माइल भागत, का बि सहूलियत न आहे। तालुको कंडियारो, ज़िलो नौशहरो फेरोज़। हे असांजो स्कूल आहे ॻोठ जो, 50-60 घर जी आबादी आहे। ॿार स्कूल तालीम पिराइनि पिया था। हे वण हेठों साईं खां पुछूं त साईं जो छा चवणु आहे। साईं ॿियो हाल वाले स्कूल में का सहूलियत? का भी सहूलियत कान्हे, न वॉशरूम आहे, न नलको आहे, न दीवार आहे। आम माण्हू बि विचोर हलियो थो अचे। डिस्टर्बेंस तमामु घणी आहे। अच्छा, परेशानी तमामु घणी थी थिए। अच्छा, बराए महिरबानी अॻे अपील था कयूं बाला ऑफिसरनि खे त असांखे हर सहूलियत ॾिनी वञे, मुहैया कई वञे। नाज़रीन साईं जो हाल अहवाल तव्हां ॿुधो। हे न्याणियूं तालीम पिराइनि